अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। सरकार मदीना राहत कल्ब सीना फैज़ गंजीना साहिब मुअत्तर पसीना बाइस नुज़ुल सकीना सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जंजो फरमाने आली शान है। जहाँ जुमे जे ॾींहुं मूं ते 200 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह तबारक व ताला उन जा 200 सालनि जा गुनाह मुआफ़ फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। ए आशिकाने रसूल, अल्लाह पाक तहारत के पाकीज़गी के ऐं सफ़ाई सुथराई के पसंद फरमाए थो। हिन जो सभ खां वॾो दलील इहो आहे त मखलूक में उहा हस्ती जेका अल्लाह पाक के सभ खां वधीक महबूब आहे, यानी असांजा प्यारा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम, अल्लाह पाक खेनि सभिनी खां वधीक पाक साफ़ ताहिर मुतहिर यानी पाक करण वारो बणायो आहे। असांजे प्यारे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जा इहे पाकीज़ा नाला जेकी संदन औसाफ़ ऐं कमालात जी वज़ाहत कनि था, उन्हनि में 6 मुबारक नाला ही आहिनि जेकी हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जी तहारत, नफ़ासत, पाकीज़गी ऐं सफ़ाई सुथराई वारी सिफ़त के बयान कनि था। नंबर पहिरियों, फ़ख्र आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जो हिकु मुबारक नालो आहे ताहिर, यानी उहा हस्ती जेका ज़ाहिर में, बातिन में, किरदार में, फ़िक्र में, गुफ़्तार में हर एतबार सां नफ़ीस ऐं पाकीज़ आहिनि। नंबर 2, हिकु नालो मुबारक आहे मुतहर, उन सां मिलंदड़ जुलंदड़ हिकु ॿियो नालो आहे मुक़द्दस। हिननि ॿिन्ही पाकीज़ा नालनि जो मतिलबु आहे उहा ज़ात जंहिंजी बरकत सां इंसान जो ज़ाहिर ऐं बातिन साफ़ सुथरो थी वञे, यानी ॿियनि खे पाक करण वारा। ऐं नंबर 4, पाकीज़ा नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जो हिकु नालो पाक आहे तुहूरुन, यानी मुकम्मल तहारत, मुकम्मल नफ़ासत, मुकम्मल पाकीज़गी। नंबर 5, अहिड़ी तरह हिकु नालो आहे तय्यब, यानी खुशबू वारा पाकीज़ा नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम। ऐं नंबर 6, इन माना जहिड़ो हिकु ॿियो नालो पाक आहे जेको अॻूणी किताबनि, आसमानी किताबनि में बयानु थियो आहे, माज़ माज़। हिन जी माना आहे तय्यब तय्यब, यानी पाक साफ़ खुशबू वारा। अल्लामा ज़रक़ानी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, जीअं त हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम ज़ाहिर ऐं बातिन में हर एतबार सां सभ खां वधीक पाकीज़ा, सभ खां वधीक खुशबू वारा, सभ खां वधीक नफ़ीस आहिनि, उन करे संदन नालो पाक आहे तय्यब। असांजे प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जा इहे 6 जा 6 नाला उहे आहिनि जेकी पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जी तहारत ऐं सुठाई ऐं पाकीज़गी के बयानु कनि था। असां वटि आम तौर ते ठलो नाला हूंदा आहिनि, यानी माण्हुनि जा कम नाले जो उबतड़ हूंदा आहिनि। खोड़ माण्हुनि जो नालो हूंदो आहे साजिद, यानी सजदो करण वारो, पर हू पको बेनमाज़ी हूंदो आहे। खोड़ आहिनि जिन जो नालो हूंदो आहे सादिक, सचो, पर उहे त कूड़ ते कूड़ ॻाल्हाईंदा वधंदा आहिनि। पर असांजे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जो नालो ईअं न आहे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम पंहिंजे हर नाले जे लिहाज़ खां इसमे बामुसम्मा आहिनि, यानी पाण सगुरनि जा जहिड़ा नाला आहिनि, पाण हक़ीक़त में बि अहिड़ा ई आहिनि। असांजा प्यारा नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जॾहिं दुनिया में तशरीफ़ फरमा थिया त बिल्कुलु पाक साफ़ हुआ। संदन अमर साइण सईदा आमिना तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं, मुंहिंजे लख़्ते जिगर शहनशाह बरोबर सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जॾहिं दुनिया में तशरीफ़ फरमा थिया त बिल्कुलु पाक साफ़ हुआ, कंहिं क़िस्म जी का गलाज़त बदन मुबारक ते न हुई।
जन्नती सहाबी हज़रत अनस बिन मालिक रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूं कॾहिं को रेशम अहिड़ो न ॾिठो जेको मुंहिंजे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मुबारक तरी खां वधीक नरम हुजे, ऐं मूं कॾहिं का खथूरी या अंबर अहिड़ी नाहे सिंगी जेका ख़ुशबुअनि वारे नबी मक्की मदनी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मुबारक खुशबू खां वधीक खुशबूदार हुजे। इमाम बैहक़ी रहमतुल्लाह ताला अलैहि रिवायत कनि था त जेको ख़ुश नसीब सरकार आली वक़ार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां हथ मिलाइण जो शरफ़ हासिल कंदो हो त सॼो ॾींहुं उन जे हथ मां लाॻीतो खुशबू ईंदी रहंदी हुई। पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिं ॿार जे मथे ते हथ रखंदा हुआ त खुशबू जे करे उहो ॿार तमामु ॿारनि में सुञातो वेंदो हो। उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं, सरकार आली वक़ार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा हुआ, संदन पेशानी मुबारक ते पघर आयो, मूं ॾिठो त उन मुबारक पघर जे कतरनि मां नूर निकिरी रहियो हो। आबे ज़रबंता है आरिज़ पे पसीना नूर का, मुसहफ़ एजाज पे चढ़ता है सोना नूर का। नूर वारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुबारक गल ते जन नूरानी पघर ईंदो हो त ॼण उहो आबे ज़र यानी सोन जो पाणी आहे, ऐं उहो अहिड़ो नज़ारो पेश कंदो हो जीअं क़ुरान करीम ते सोन जो पाणी लॻायो वियो हुजे। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जॾहिं कंहिंखे जाने काइनात फ़ख्र मौजूदात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियणो हूंदो हो त उहो पुछण जी ज़रूरत न पवंदी हुई त हुज़ूर किथे तशरीफ़ फरमा आहिनि, बल्कि पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मुबारक खुशबू खे सूंघंदे सूंघंदे निकिरी पवंदो हो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं पहुची वेंदो हो। क्या महकते हैं महकने वाले, बू पे चलते हैं भटकने वाले। तैयब ऐं ताहिर नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे बदन मुबारक ते कॾहिं मख न वेंदी हुई। अल्लाह पाक खे पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी पाकीज़गी तहारत ऐं नफ़ासत एतिरी मतलूब हुई जो अल्लाह पाक संदन जिस्म मुबारक खे पाछे खां बि पाक रखियो। पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक जो पाछो न हो। हिन में हिकु हिकमत इहा बि आहे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जिस्म मुबारक जो पाछो हुजे हा, उहो पाछो ज़मीन ते पवे हा ऐं उन हंध ते माण्हुनि जा पेर बि अचनि हा, अहिड़ी तरह रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो जिस्म पाक गंद किचरे वग़ैरह खां बिल्कुलु पाक साफ़ हो, बल्कि जिस्म पाक आहे। सरकार आली वक़ार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मुबारक लिबास ॾांहुं मेरान जी निस्बत करण बि जाइज़ नाहे। सदर शरिया मुफ्ती अमजद अली आज़मी रहमतुल्लाह ताला अलैह बहार शरीयत में लिखनि था, जेको शख़्स हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के समूरन नबी सगुरन में आख़िरी नबी न मञे या हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी कंहिं शइ जी तौहीन या ऐब कढे, मिसाल तौर पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे वार मुबारक खे हकारत सां यादि करे, रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे लिबास मुबारक खे गंदो ऐं मेरो चए, इहो सभई कुफ़र आहिनि। आशिक़ माहिर रिसालत आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह नूर वारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मुबारक लिबास बाबति पंहिंजे इश्क़ ऐं महबत जो इज़हार कंदे लिखनि था, किस दर्जा है रोशन तने महबूब इलाह, जामे से यहाँ रंग बदन है वल्लाह, कपड़े ये नहीं मेले हैं उस गुल के रज़ा, फरियाद को आई है सियाही ये गुनाह। यानी खुदा जो कसम सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो जिस्म अतर एतिरे क़दुरु रोशन ऐं मुनव्वर आहे जो लिबास मुबारक जे अंदरां बि उन जी रंगत ज़ाहिर थी रही हूंदी आहे। ॻाल्हि इहा न आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मुबारक कपिड़ा माज़अल्लाह मेरा थी विया आहिनि। असल में मामिलो इहो आहे त असांजे गुनाहनि जी काराण ऐं स्याही फ़रियाद करण ऐं शफ़ा जी ख़ैरात घुरण जे लाइ अची दामने करम सां चिंबड़ी वई आहे, न त हक़ीक़त इहा आहे जो मेल से किस दर्जा सुथरा है वो पुतला नूर का, है गले में आज तक कोरा ही कुर्ता नूर का। यानी सरकार आली वक़ार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो बदन मुबारक मर मिट्टी खां एतिरे क़दुरु पाक ऐं साफ़ सुथरो आहे जो जंहिं कपिड़े खे पाण सगोरा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इस्तेमालु कंदा हुआ उहो बि मेरो न थींदो हो। मेरो थियण त परे जी ॻाल्हि आहे, पुराणो बि न थींदो हो। ए आशिक़ान रसूल इहा सॼी तफ़सील जेका अर्ज़ु कई वई, हिन मां वाज़े थिए थो त अल्लाह पाक
ख़ूब साफ़ सुथरो रहण वारनि खे पसंदि फ़रमाए थो। हाणे असांखे पंहिंजे बारे में गौर करणु घुरिजे। छा असां साफ़ सुथरा रहूं था? असां पंहिंजे लिबास बाबति गौर कयूं, पंहिंजी ज़ात जे बारे में गौर कयूं, पंहिंजे आस पास, पंहिंजे घर, पंहिंजे कमरे, पंहिंजे दुकान, पंहिंजे मकान, पंहिंजी सुवारी वग़ैरह बाबति गौर कयूं त छा असां उन्हनि तमामु हंधनि ते सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखूं था? पंहिंजी घिटी महले जे बारे में बि गौर करणु घुरिजे। ही पाकीज़ा वतन पाकिस्तान असांजो प्यारो मुल्क आहे। असां जंहिं शहर में रहूं था उहो असांजो प्यारो शहर आहे। जंहिं पाड़े में रहूं था, जंहिं घिटी में रहूं था, उन्हनि बाबति बि गौर करणु घुरिजे। छा असां पंहिंजी घिटी खे, पंहिंजे पाड़े खे, पंहिंजे शहर ऐं पंहिंजे वतन खे पाक साफ़ रखण जी कोशिशि कयूं था? जेकर ख़्यालु नथा कयूं त अॼु खां नियत करे वठो, असां ताहिर नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। असां तैयब नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ियो आहे। असांजो हक़ थिए थो त असां पाकीज़गी इख़्तियार कयूं, असां सफ़ाई सुथराई वारो मिज़ाज अपनायूं। पंहिंजे लिबास जी, पंहिंजे घर जी, पंहिंजे घिटी महले जी, पंहिंजे शहर, पंहिंजे वतन जी जेतिरी सफ़ाई सुथराई असांजे इख़्तियार में आहे उहा त असांखे करण ई घुरिजे। अल्लाह तबारक व तआला खां